नाज़रीन, डोकरी वेझो गुज़िरियल ॾींहुं गुम थियल 5 वरनि जी ॿारड़ी जो पाणी जे नाले मां लाश मिलियो आहे। तफ़सील ले रहियो आहे ज़ुबैर ज़रार मंगी। जी ज़ुबैर, छा तफ़सील आहिनि? ये डोकरी तालुके जो ॻोठ आहे। वीहर थाणे जी हद ॻोठ कबूलो मां 5 वरनि जे मासूम ॿारड़े फरमान वलद हाकिम जिस्ताणीअ जो लाश संदसि घर जे भरिसां वहंदड़ नारे मां हथायो आहे। वारसनि जो चवणु आहे त जेको नंढड़ो आहे उहो गुज़िरियल शाम जो 5 बजे धारा रांदि करण जे ॿारनि सां गॾु निकिरी वियो, जंहिंखां पोइ ॻोल्हा बावजूद न मिलियो ऐं सुबुह हुनजो घरनि जे भरिसां वहंदड़ नारे मां लाश हथायो आहे। लाश खे तालका अस्पताल डोकरी ॾींहुं करे लाश खे तालका अस्पताल डोकरी पहुचायो वियो, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। वारसनि संदसि पीउ जो चवणु आहे त कंहिंसां दुश्मनी न आहे, पर नींगर मुंहिंजे पुट खे मासूम ॿार खे ॿोड़े मारियो वियो आहे। होॾां हवाले सां वीहड़ पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी, जिन चयो त लाश मिलण बाद तालका अस्पताल डोकरी पहुचायो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट जीअं ई मिलंदी त वधीक जांच करे ऐं जेको आहे सो सॼे मामले खे वाज़े कयो वेंदो। जी ज़ुबैर, अवां जी महिरबानी।